नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त सिंध बार काउंसिल जी इलेक्शन जी तैयारियुनि जो सिलसिलो जारी है। हिन सिलसिले में घोटकी जे वकीलनि पारां घोटकी जे बार काउंसिल में वॉइस ऑफ सिंध लॉयर्स पैनल जे उम्मीदवार घोटकी जे उम्मीदवारनि एडवोकेट वज़ीर अहमद घोटो, नवाबशाह जे करीम बख्श, रिंद सखर जे उम्मीदवार हाजी शमसुद्दीन राजपर, नौशरो फेरोज जे इम्तियाज़ हुसैन मेमण जे मान में आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें एडवोकेट सैयद अब्दुल लतीफ़ शाह, सैयद शाहनवाज़, लाल बख्श घोटो समेत घोटकी बार जे वकीलनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते अॻवान जो चवण हो त असां वकीलनि जे हक़नि जी जंग विड़ी रहिया आहियूं। वकीलनि जी भलाई ऐं बहितरी असांजी इबादत में शामिल है। सिंध बार काउंसिल जी इलेक्शन में हिस्सो वठण जो मकसद वकीलनि के जायज़ हक़ ॾियण है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।